अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन व अला आलिहि व सहबिहि व मन इक्तदा बिहदिही इला यौमिद्दीन अम्मा बाद। फ़क़ाल अल्लाहु तआला फ़िल क़ुरानिल करीम या अय्युहल्लज़ीन आमनुत्तक़ुल्लाह हक़्क़ तुक़ातिही वला तमूतुन्न इल्ला व अंतुम मुस्लिमून। रब्बिश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हु क़ौली। मुखां अॻ में असांजी जमात जो नामवर आलिम ऐं मुसन्निफ़ केतिराई किताब तहरीर कंदड़ फ़ज़ीलतु शेख़ प्रोफेसर मोहम्मद जुमन हफ़िज़हुल्लाह पंहिंजे मौज़ू ते ॻाल्हाए चुका आहिनि ऐं मूंखां बाद में असांजी जमात जो नौजवान आलिम दीन फ़ज़ीलतु शेख़ मौलाना शबीर अहमद जमाली हफ़िज़हुल्लाह ख़िताब करण फरमाईंदा। दोस्तो, मूंखे जेको अॼु मौज़ू ॾिनो वियो आहे इंतिज़ामिया जे तरफ़ां, उहो आहे ख़ौफ़ ख़ुदा ऐं उन जूं अलामतूं। सभ खां पहिरीं इहा ॻाल्हि आऊं बयानु करणु चाहियां थो त अल्लाह जो ख़ौफ़ बि इबादत आहे। तव्हांखे मालूम हूंदो त इबादत जा 4 क़िस्म आहिनि। जिस्मानी इबादतूं, माली इबादतूं, ज़बानी यानी लिसानी इबादतूं ऐं क़ल्बी इबादतूं। जी अल्लाह सां बेइंतहा मोहब्बत इबादत आहे। अल्लाह ताला ते तवक्कुल करण इबादत आहे। अल्लाह ताला ॾांहुं रुजू करण इनाबत इबादत आहे। ठीक अहिड़े नमूने सां अल्लाह जो दिल में ख़ौफ़ रखणु, अल्लाह खां डिॼण बि इबादत आहे। तव्हां अंदाज़ो लॻायो त उहे माण्हू केतिरे क़दुरु ग़लति आहिनि, गुमराह ऐं थिड़ियल आहिनि, जेके सम्झनि था त अल्लाह जो ख़ौफ़ का मनफ़ी शइ आहे। मनफ़ी शइ हुजे हा त इबादत कीअं शुमार थिए हा? सोचियो, अल्लाह जो ख़ौफ़ मुस्बत शइ आहे, बल्कि ईमान जी निशानी आहे, मोमिन हुजण जी निशानी आहे। तव्हां ॾिसो सूरह आल इमरान आयत नंबर 175, अल्लाह ताला शैतान जो ज़िक्र कयो त उहो शैतान तव्हांखे पंहिंजनि दोस्तनि जे ज़रिए, दोस्तनि सां तव्हांखे डिॼारणु चाहे थो। जेके बि शैतान जा दोस्त आहिनि, अव्हांखे ख़ौफ़ज़दा करणु चाहे थो। पर छा फरमायाई? फला तख़ाफ़ूहुम व ख़ाफ़ून इन कुंतुम मोमिनीन। अल्लाह अकबर। मुसलमानो, इन्हनि खां न डिॼो, सिर्फ़ मूं खां ई डिॼो जेकॾहिं तव्हां मोमिन आहियो। माना ईमान जी निशानी आहे अल्लाह जो ख़ौफ़ दिल में रखणु। ऐं
अल्लाह जो खौफ छा आहे। इमाम इब्न क़य्यिम जो हिकिड़ो कौल आं पेश कंदो आहियां, अज़ीम कौल आहे। हुनजो किताब मदारिज सालिकीन, उन जे पहिरीं जिल्द जे अंदरि इमाम साहब अल्लाह जे खौफ जो ज़िक्र फरमायो आहे ऐं उन लाइ हिकिड़ो अज़ीम मिसाल पेश कयो अथसि। इमाम साहब फरमाए थो, कुल्लु अहदिन इज़ा खिफ्तहु हर्रब्त मिन्हु इल्लल्लाह अज़्ज़ व जल फ़इन्नका इज़ा खिफ्तहु हर्रब्त इलैहि। अल्लाह अकबर। ॾिसो असांजा असलाफ छा रब उन्हनि खे दीन जो फ़हम ॾिनो, छा कलिमात जी गहराई आहे। चवे थो तव्हां दुनिया में जंहिंखां बि ॾिजंदा आहियो, उसूल आहे तव्हीं उन खां परे भॼंदा आहियो। दुश्मन खां, ख़तरनाक जानवर खां, ज़हरीले जीत खां, जंहिंखां नुक़सान जो ख़तरो हूंदो आहे, खौफ़ इंसान खाईंदो आहे, नतीजतन परे भॼंदो आहे। पर चवे थो न, अल्लाह ताला जो खौफ़ ईअं न आहे। तव्हां जे रब खां डिॼो था, वरी तव्हां उन रब ॾांहुं ई भॼो था। छो त मोमिन सम्झे थो अल्लाह खां सवाइ का वाह ई कोन्हे, को भॼण जो रस्तो ई कोन्हे। जो क़ुर में फरमाया ई न, ऐन तज़हबून, तव्हीं केॾांहुं वञो था? फ़िर्रू इलल्लाह, भॼो पंहिंजे अल्लाह ॾांहुं। ॿिए पासे वञण जी ज़रूरत कोन्हे। ते अल्लाह जो खौफ़ अज़ीम खौफ़ आहे, जो इंसान जे रब खां डिॼे थो, वरी उन रब ॾांहुं ई भॼे थो त मुंहिंजे मालिक खां सवाइ, मुंहिंजे परवरदिगार खां सवाइ मुंहिंजे लाइ का वाह कोन्हे। खोलियो क़ुर मजीद, पूरे क़ुर करीम जे अंदरि अल्लाह हिकु जॻह ते बि के ॿिए खां डिॼण जो हुकुम कोन ॾिनो आहे। हिकु जॻह ते फरमायई, व इय्याय फरहबून, मोमिनो सिर्फ़ मूंखां ई ॾिजो। हसर आहे हिन में, के ॿिए खां न, सिर्फ़ मूंखां ई तव्हां ॾिजो। हिकु जॻह ते फरमाए, फला तख़्शवुन्नास वख़्शौनी, माण्हुनि खां न ॾिजो, तव्हीं मूंखां ॾिजो। पूरो क़ुर मजीद इन ॻाल्हि सां भरियो पियो आहे त रब बार बार हुकम ॾिनो आहे त ईमान वारो मुसलमानो अल्लाह खां ॾिजो। ऐं अल्लाह जो डुप केॾी अज़ीम शइ आहे। हदीस कुदसिया इब्न हिब्बान जे अंदरि मौजूद आहे, सही सनद सां अल्लाह ताला फरमाए थो, इज़्ज़ती, मूंखे पंहिंजी इज़्ज़त जो कसम आहे, ला अजमउ अला अब्दी अमनैन व खौफैन, ऐं पंहिंजे बाने ते ॿ खौफ़ ऐं ॿ अमन, यानी ॿ बेखौफ़ियूं कॾहिं गॾु न कंदुसि, कॾहिं जमा न कंदुसि। इज़ा ख़ाफ़नी फ़ि दुनिया अमनतहु यौमल क़ियामह। अल्लाह अकबर। जेकॾहिं दुनिया में मुंहिंजो बानू मूंखां डिॼी वियो, क़यामत ते ॾींहुं बेखौफ़ करे छॾींदुसि। ॾिसो आहे न, दुनिया में रब डिॼण जो हुकुम ॾिनो आहे, पर बदिलो छा मिलंदो जन्नत में? फला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून। न उन्हनि खे खौफ़ हूंदो, न उहे ग़मगीन थींदा। रब खां दुनिया में तव्हां डिॼी वियो, अल्लाह इनाम कहिड़ो ॾींदो? जन्नत में रब्बुल आलमीन तव्हांखे बेखौफ़ करे छॾींदो। पर अल्लाह ताला फरमाए थो, फ़इज़ा अमिननी फ़ि दुनिया अख़फ़्तहु यौमल क़ियामह। दुनिया में जेकॾहिं मूंखां कोन ॾिनूं, बेखौफ़ी वारी ज़िंदगी बसर कयाई, उन माण्हू खे क़यामत ते ॾियां भेजारींदुसि। वही सोचो छा रब जे खौफ़ जो शान आहे। हिते माण्हू जॾहिं अल्लाह खां डिॼे थो, क़यामत ॾींहुं रब उनखे बेखौफ़ करे छॾींदो। ऐं तव्हां ॾिसो, इहो ॻाल्हि बि ज़हन में रखो, जेतिरो इल्म ज़्यादा, अल्लाह जी मार्फत ज़्यादा, ओतिरो खौफ़ बि ज़्यादा। अल्लाह जे बाननि में सभ खां अफ़ज़ल केरु आहे? मुहम्मद रसूलुल्लाह साहब। को शक आहे? पर पाण छा था फरमाइनि? वल्लाहि इन्नी अतकाकुम लिल्लाहि व अख़शाकुम लहू।
अल्लाह जो कसम ऐं तव्हां सभिनी खां वधीक अल्लाह खां डिॼण वारो आहियां। सभिनी खां वधीक मुंहिंजे दिल में अल्लाह जो ख़ौफ़ आहे। ॾिसो इल्म मथे आहे, अमल मथे आहे, शान में इंता अज़ीम दर्जे ते फ़ाइदनि, पर अल्लाह जो ख़ौफ़ सभिनी इंसाननि खां ज़्यादा कंहिंजी दिल में आहे, मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ऐं उहो ख़ौफ़ आहे दोस्तो, अल्लाह अकबर। कुरान मजीद में अल्लाह ताला फरमाए थो मोमिन जन्नत में कचहरियूं कंदा, उते बि कचहरियूं थींदियूं। कचहरियूं कंदे पाण में चवंदा इन्ना कुन्ना फी आलेना, इन्ना कुन्ना, थोरो ॿुधाइजो मूंखे, विसर मूंखां थिए पई। इन्ना कुन्ना फी आलेना मुशफ़िकीन वकाना वकाना अज़ाब समूम। अल्लाह अकबर। अल्लाह ताला फरमाए तो उते कचहरी कंदा। इन्ना कुन्ना मिन कबलो, तव्हां मके खे यादि कोन्हे, फी आलेना मुशफ़िकीन, असीं दुनिया में पंहिंजे अहल जे अंदरि अल्लाह खां डिॼंदड़ हुआसीं, अल्लाह जो ख़ौफ़ हूंदो हो, पर रब अॼु असांखे उन गरम हवा जे अज़ाब खां बचाए वरितो। वकाना अज़ाब समूम, समूम चइबो आहे गरम हवा खे, ज़हरीली हवा। अॼु रब असांखे उन गरम हवा जे अज़ाब खां बचाए वरितो आहे, छो त दुनिया जे अंदरि असीं जॾहिं पंहिंजे अहल में हूंदा हुआसीं, पंहिंजे रब खां डिॼंदा हुआसीं। ही बदिलो अल्लाह ताला ॾिए पियो। ऐं ॾिसो ही रब जो ख़ौफ़ उहा शइ आहे, तव्हां ॾिसो असांजा असलाफ केतिरे क़दुरु अल्लाह खां डिॼंदा हुआ, नेकिन में असां खां ज़्यादा, पर रब जो ख़ौफ़ बि ज़्यादा। सैयदना उस्मान रज़ी अल्लाह अन्हु ईंदो हो कब्रिस्तान में, क़ब्र ते बीहंदो त अखियुनि मञा ॻोढ़ा वहंदा हुआ, ॾाढ़ी आली थी वेंदी। छो? इहो अल्लाह जो ख़ौफ़ आहे न। माण्हू सुवाल कयो उस्मान, जॾहिं तुंहिंजे साम्हूं जन्नत जो ज़िक्र थिए थो, जहन्नम जो ज़िक्र थिए थो, तव्हां रोंदा कोन आहियो, पर जॾहिं बि क़ब्र ते बीहंदा आहियो तव्हीं रोई पवंदा आहियो। छो? कि अल्लाह जे नबी खां ॿुधमि त ही क़ब्र आख़िरत जी मंज़िलनि मां पहिरीं मंज़िल आहे। इतां जेको छुटी वियो अॻियूं मंज़िलूं आसान थी वेंदियूं, पर जेको माण्हू इतां कोन छुटो उन जे लाइ अॻियूं मंज़िलूं इंतिहाई सख़्त थी वेंदियूं। ही रोए छो पियो? हू अज़ीम इंसान जंहिंजे बारे में अल्लाह जे नबी फरमायो उस्मान फिल जन्नह, उस्मान जन्नती आहे, पर क़ब्र ते बीहण खां पोइ रोए पियो। इहो अल्लाह जो ख़ौफ़ आहे। तव्हां ॾिसो सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह अन्हु फरमाईंदो हो, काश आऊं वण हुजां हा, वढियो वञा हा, क़यामत ते ॾींहुं मूंखे उथारियो न वञे हा, न मुंहिंजो हिसाब किताब थी हा। एतिरो अल्लाह जो ख़ौफ़। तव्हां बार बार नालो ॿुधो हूंदो उमर बिन अब्दुल अज़ीज़ रहमतुल्लाह अलैह जो, ताबई इमाम है न, 2.5 साल हुकूमत कयाई, बनु उमैया सां ताल्लुक़ आहे, पर दुनिया गवाही ॾियण ते मजबूर आहे। अहिड़ा हुक्मरान तारीख़ में तमामु घटि थिया आहिनि। 2.5 सालनि जे अंदरि केतिरो इंसाफ़ मुहैया कयाई, केतिरो अमन अमान, केतिरी ख़ुशहाली। कंहिं माण्हू सुवाल कयो त उमर तव्हांजी इब्तिदा कीअं थी, तव्हां दीन जे तरफ़ कीअं आयो, तक़वा ऐं परहेज़गारी तव्हां में कीअं पैदा थी? उमर बिन अब्दुल अज़ीज़ रहमतुल्लाह जवाब ॾिनो, ऐं चवंदो आहियां कॾहिं कॾहिं हिकिड़ो वाक़ियो, हिकिड़ो जुमिलो इंसान खे सुधारे ॾींदो आहे। इंसान बेज़मीर थी वञे, समूरी ज़िंदगी तक़रीरूं ॿुधंदो रहे, को असर कोन थींदो। हिकिड़ो जुमिलो चवे थो उन दौर जे अंदरि मुंहिंजो हिकिड़ो ग़ुलाम हुजे, कावड़दी पियसि, उनखे चाबुक खणी फटको खणी मारे रहियो आहे, धकड़ी रहियो आहे। तव्हां ख़बर आहे ग़ुलाम वीचारा बेवस हूंदा हुआ, लाचार हूंदा हुआ, छा करे सघे थो, उनखे मारे रहियो आहे। इन ई दौरान ग़ुलाम हिकिड़ो जुमिलो चयो, अल्लाह अकबर, उज़कुर लैलतन सबीहतुहा यौमल क़ियामह। ऐं उमर उहा राति यादि कर जंहिंजी सुबुह क़यामत जो ॾींहुं क़ाइम थींदो, तोखे हिसाब किताब ॾियणो पवंदो। उमर बिन अब्दुल अज़ीज़ चए थो मुंहिंजो बदन ॾकण लॻो।
हथ में जाऊं चाबक वो फटको किरी पियो। उन वक्त गुलाम के आजाद करे तो ऐं हिकिड़ो वाक़ियो उमर बिन अब्दुल अज़ीज़ के कहिड़े मक़ाम ते पहुचायो। छाजे करे अल्लाह जो ख़ौफ़, अल्लाह जे ख़ौफ़ जे करे। इमाम औज़ाई रहमतुल्लाह अलैह तव्हां नालो ॿुधो हूंदो, अज़ीम मुहद्दिस आहे। अल बिदाया वन निहाया वाक़ियो आंदो हाफ़िज़ बिन कसीर रहमहुल्लाह त इमाम साहब जी घरवारी सां मुलाक़ात जे लाइ हिकु पाड़ेसरी औरत अचे थी। इमाम साहब रात जो जंहिं मुसल्ले ते तॾहिं ते तहजुद पढ़ंदो हो उन ते थी वेठी हथ लॻाए थी आलान महसूस थी। अल्लाह अकबर। औरत दहा कई कि लअल्ल सबई बाल हा होना, अदी मूंखे लॻे थो त हिन जाइ ते नंढड़े ॿारड़े पेशाब करे छॾियो आहे। हीअ आलान उन जी आहे। घरवारी छा जवाब ॾिनो? जदी वो पेशाब न है, हाज़ा असरु दुमूइ शैख़ मिन बुकाही फी सुजूदिही हाकज़ा युस्बिहु कुल्ल यौमिन। जदी पेशाब कोन्हे। इमाम साहब जॾहिं राति जो तहजुद पढ़ंदो आहे एतिरो रोंदो आहे जो रोज़ाने इहो मुसल्लो पुसियल हूंदो, इहो आलो हूंदो। इन जो इहो मक़सदु कोन्हे त उहो वॾा गुनाहगार हुआ, असीं वॾा पारसा आहियूं। तकवा हुई, परहेज़गारी हुई, मुत्तकी इंसान हुआ, सोचींदा हुआ त असां अल्लाह जी इबादत जो हक़ अदा नाहे कयो। जेतिरा रब जा थोरा आहिनि, जेतिरा रब जा अहसान आहिनि, असीं नाफ़रमानियूं कंदे बि अल्लाह खां बेख़ौफ़ आहियूं। इमाम हसन बसरी चवंदो हो न, तारीख़ी हुन जो जुमिलो आहे त मोमिन नेकियूं कंदे बि अल्लाह खां डिॼंदो आहे, मुनाफ़िक़ गुनाह कंदे बेख़ौफ़ हूंदो आहे, गुनाह करण खां पोइ। ऐं दोस्तो, ये अल्लाह जो ख़ौफ़ अज़ीम शइ आहे। उनजा अलामतूं बाद में तव्हांखे ॿुधायां थो, पर ॿुधाईंदो अदा उन फज़ीलत छा आहे, कहिड़ा क़यामत ॾींहुं इनाम मिलंदा। पाण सुगरा फरमाईंदा ऐनान ला तमस्सुहुमुन नार, ॿ अखियूं अहिड़ियूं आहिनि जिन खे क़यामत ॾींहुं जहन्नम जी बाहि कोन छुहंदी। ॿ अखियूं अहिड़ियूं आहिनि जहन्नम जी बाहि टच बि कोन कंदी। ऐनुन बकत मिन ख़शियतिल्लाह, हिकिड़ी उहा अख जेका अल्लाह जे ख़ौफ़ जे करे रोई पई, जेका रब जे ख़ौफ़ जे करे रोई पई, जहन्नम जी बाहि कोन छुहंदी। वऐनुन बातत तारसु फी सबीलिल्लाह, उहा अख जेका इस्लामी सरहद ते चौकीदारी कंदी रही, दुश्मन जे मुक़ाबले जे अंदरि उजागो कंदी रही, उन अख ते जहन्नम जी बाहि हराम। उहा अख जे अखियुनि में जान लुड़क किरनि था, ॻोढ़ा किरनि था, अल्लाह जे ख़ौफ़ खां। या रब जे ख़ौफ़ जी फज़ीलत, उन अख ते जहन्नम जी बाहि हराम आहे। ऐं पाण सुगरनि फरमायो त अल्लाह ताला जेको माण्हू ज़ाहिर जे अंदरि ऐं लिक में अल्लाह खां डिॼे थो, ज़ाहिर में बि अल्लाह खां डिॼे थो, लिक में बि अल्लाह खां डिॼे थो, अल्लाह जो ख़ौफ़ रखे थो, उन माण्हू ते बि अल्लाह जो रहमतूं नाज़िल थींदियूं। उहो माण्हू अल्लाह जे अज़ाब खां बची वञे थो जेको लिक में बि अल्लाह खां डिॼे, ज़ाहिर बि अल्लाह खां डिॼे। ऐं उन जूं अलामतूं कहिड़ियूं आहिनि? भई जेकॾहिं को माण्हू डिॼे थो अल्लाह खां, अल्लाह जो ख़ौफ़ दिलि में अथसि, आख़िर इज़हार बि थींदो या न? ज़ाहिर बि ख़ौफ़ थींदो या न? उन लाइ यादि रखी छॾियो कुझु नुक़्ता आहिनि, आहे त वॾो मौज़ू, पर जंहिं माण्हू जी दिलि में अल्लाह जो ख़ौफ़ दाख़िल थियो, सभ खां पहिरीं उहो माण्हू शिरक कोन कंदो। सुवाल ई पैदा नथो थिए। मुशरिक जेकॾहिं हुजे ऐं चवे त मुंहिंजी दिलि में अल्लाह जो ख़ौफ़ आहे, कूड़ो आहे। मुशरिक बेख़ौफ़ आहे, रब जो ख़ौफ़ रखे हा त मूंखे ॿुधायो अल्लाह खे छॾे जेके उन जहिड़ा मुहताज आहिनि, बेवस ऐं लाचार आहिनि, उन्हनि जे साम्हूं कीअं झुके हा, दरगाहनि ते कीअं वञे हा, बुतनि जी पूॼा कीअं करे हा, जुतियुनि जी पूॼा कीअं करे हा, घोड़े जी नाल जी पूॼा कीअं करे हा, काठ जी पूॼा कीअं करे हा। जेकॾहिं अल्लाह जो ख़ौफ़ रखे, अल्लाह जो ख़ौफ़ त इंसान खे मोमिन बनाईंदो आहे न।
वइन कुंतुम मोमिनीन, जो कदे मोमिन आयो अल्लाह खां डिजो ऐं जेको अल्लाह खां डिजंदो कदे शिरक कोन कंदो। याद रखी छॾियो, छो जॾहिं रब जो ख़ौफ़ दाख़िल थियो त याद रखी छॾियो दिलि मंझा ॿिया ख़ौफ़ निकिरी वेंदा, ॿियो ख़ौफ़ रहंदो ई कोन। मुशरिक त हर शइ खां डिॼे थो। शाह साहब रहमतुल्लाह फरमाईंदो हो न, जेकॾहिं कब्रिस्तान जे भरिसां लंघंदो हो लंघे थो वण जी टारी कोन पटींदो, छो त हुनखे ॿुधायो वियो आहे तुंहिंजी टंग भॼी पवंदी, एक्सीडेंट थी वेंदो, मरी पवंदे। मुशरिक इंतहाई डिॼणो हूंदो आहे, इंतहाई बुज़दिल हूंदो आहे। ऐं जेको माण्हू मोमिन आहे, मुवहिद आहे, यादि रखो उहो शिरक न कंदो ऐं इन ई शिरक न करण जे करे उहो मखलूक खां बेखौफ़ थी वेंदो आहे। सैयदना ख़ालिद बिन वलीद रज़ी अल्लाह अन्हु हीरा जे शहर ते हमिलो कयो, कहिड़ो पैगाम मोकिलियाई? ॿ शर्तनि, मुस्लमान थी वञो असांजा भाइ रहियो, मुस्लमान कोन था थियो पंहिंजे मज़हब ते रहो, तव्हांखे जिज़ियो अदा करणो पवंदो। पर जेकॾहिं जिज़ियो अदा नथा करियो फन अबैतुम फक़द अतैतुकुम बिअक़वामिन हुम अहरसु अलल मौत मिनकुम अलल हयात। जेकॾहिं इनकार करियो था, मूं पाण सां गॾु अहिड़ा माण्हू आंदा आहिनि जेके मौत सां एतिरी मोहबत कनि था जेतिरी तव्हां ज़िंदगी सां मोहबत करियो था, एतिरी उन्हनि खे मौत सां मोहबत आहे। या मौत सां मोहबत छो ई? तौहीद जे करे, शिरक खां बचण जे करे। जॾहिं अल्लाह जो ख़ौफ़ दिलि में दाख़िल थींदो गैर जो ख़ौफ़ निकिरी वेंदो, ऐं उन खां पोइ जॾहिं इंसान अल्लाह जो ख़ौफ़ दिलि में पैदा थी वञे, उहो प्यारे पैगंबर जो मुत्तबे बणिजी वेंदो, पैरोकार बणिजी वेंदो, मुतई बणिजी वेंदो। अल्लाह जो ख़ौफ़ पैदा थिए, मूंखे ॿुधायो उन खां पोइ हू उम्मतिन जी गैर मशरूत इताअत कीअं कंदो? बार बार अल्लाह हुक्म ॾिनो, अतीउल्लाह व अतीउर रसूल। इंसानो, मोमिनो, अल्लाह जी इताअत करियो, अल्लाह जे रसूल जी इताअत करियो। बार बार अल्लाह हुक्म ॾे पियो, जेको अल्लाह खां डिॼंदो सो रब जी इताअत कंदो ऐं रब जे पैगंबर जी इताअत कंदो। मुमकिन ई कोन्हे जो पैगंबर जे फरमान खे ठुकराए। अॼु केतिरा मुस्लमान आहिनि, हूं त पंहिंजो पाण खे दावा कनि था, चवराइनि था असीं मुतक़ी आहियूं, पर तक़वा कहिड़ी अथनि? अल्लाह जे रसूल जी हदीस ईंदी आहे, उम्मती जो कौल ईंदो आहे, पैगंबर जी हदीस छॾे उम्मती जो कौल वठंदा आहिनि। या कहिड़ी तक़वा आहे मूंखे ॿुधायो? या तक़वा थी सघे थी जो पैगंबर जो फरमान ठुकराए उम्मती जे कौल खे वरितो वञे? केतिरा मिसाल आहिनि, वॾो मौज़ू आहे। हिकिड़ो मिसाल तव्हांखे ॾींदो हलां। अल्लाह जे प्यारे पैगंबर मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण फरमाइनि था, लानल्लाहु अल मुहल्लिल वल मुहल्लल लहू। अल्लाह जी लानत हलाल करण वारे ते जंहिंजे लाइ हलालो कयो वञे। रब जी रहमत खां तरियल आहे जेको हलालो करे थो, जंहिंजे लाइ हलालो कयो वञे। पर ॾिसो अॼु बि फतवाऊं अचनि पियूं, अॼु बि फतवाऊं अचनि पियूं त हलालो जाइज़ आहे, बल्कि हिकिड़े त हद करे छॾी, हिकिड़े त हद करे छॾी। कंज़ुल दक़ाइक़ जी शरह मुस्तख़लिसुल हक़ाइक़, उहो चए थो यहतमिलु, इन मां एहतमाल आहे अन्नहु अराद बिल्लाह रहमह, एहतमाल आहे इन ॻाल्हि जो त अल्लाह जे नबी जेका लानत कई आहे इन मां मुराद रहमत आहे। अस्तग़फिरुल्लाह। अॼु ताईं कॾहिं के माण्हू, ऐं त चवंदो काफ़िर बि कॾहिं अहिड़ी ॻाल्हि कोन कई हूंदी जो रहमत मञा मुराद वठे, लानत मां मुराद रहमत वठे। सुभाणे हिकिड़ो शराबी चवंदो अल्लाह जे नबी लानत कई आहे शराब पीअण वारे ते, प्यारण वारे ते, ठाराइण वारे ते, ठाहिण वारे ते, खणी पहुचाइण वारे ते, जंहिं ताईं पहुचायो वञे, विकिणण वारे ते, ख़रीद करण वारे ते। बाबा थी सघे थो रहमत मुराद हुजे? छा जवाब ॾींदो? को माण्हू हदीस पेश करे अल्लाह जी लानत आहे व्याज खाइण वारे ते, खाराइण वारे ते, शाहिदनि ते, कातिब ते, उहो चवे थी सघे थो मुराद रहमत हुजे। छा तव्हां जवाब ॾींदो? तव्हां त दीन जो नऊज़ बिल्लाह खुलियो ई बि करे छॾियो, तव्हां दीन खे उलट करे छॾियो। पैगंबर चवे थो लानत आहे, तव्हां चओ था मुराद आहे एतमाल आहे, तेरे मां एतमाल रहमत आहे।
जेको माण्हू अल्लाह जे रसूल जे कौल खे ठुकराए, उम्मती जे कौल जे करे कॾहिं मुत्तक़ी परहेज़गार अल्लाह खां डिॼण वारो नथो थी सघे, मुमकिन ई कोन्हे। उन खां पोइ दोस्तो जॾहिं अल्लाह जो ख़ौफ़ दिलि में दाख़िल थींदो, यादि रखी छॾियो उन माण्हू जी ज़बान छुड़वाद कोन हूंदी, उन माण्हू जी ज़बान छुड़वाद कोन रहंदी। अल्लाह जो ख़ौफ़ उन ज़बान खे रोके छॾींदो। ॾिसो क़ुरान में अल्लाह छा फरमायो, मा यल्फ़िज़ु मिन क़ौलिन इल्ला लदैहि रक़ीबुन अतीद। इंसान जॾहिं बि का ॻाल्हि करे थो, हिकिड़ो मलाइक मौजूद आहे, तयार आहे, निगरान आहे। ॻाल्हि ज़बान मां कढे थो, फौरन मलाइक नोट करे थो। जेकॾहिं इहो तसवुर करे त मलाइक मौजूद आहे, मुंहिंजी हर ॻाल्हि लिखे पियो, अल्लाह जो ख़ौफ़ पैदा थी वञे, उन जी ज़बान कॾहिं छुड़वा कोन थिए। अॼु पाण जूं ज़बानूं छुड़वा गए, छुड़वा गए। असीं गिला ग़ीबत कंदे, इल्ज़ाम तराशी कंदे, मज़ाक उॾाईंदे या कूड़ ॻाल्हाईंदे असांखे परवाही कोन हूंदी आहे। तव्हां ॾिसो अल्लाह जे प्यारे पैगंबर हदीस आहे, मदीने जे अंदरि 2 औरतूं आहिनि, ॿुधाईंदो हलां ज़बान कंट्रोल में न आहे, इहा ज़बान तव्हांखे जहन्नम में पहुचाए सघे थी। हदीस मौजूद है, पाण सगुरा फरमाइनि था कॾहिं इंसान पंहिंजी ज़बान मां अहिड़ो कलमो कढंदो आहे, हिनखे का परवाह कोन हूंदी आहे, पर उन कलमे कढण जे करे जहन्नम में एतिरो हेठि हलियो वेंदो आहे जेतिरो ज़मीन आसमान हिक ॿिए खां परे आहे। ज़मीन आसमान हिक ॿिए खां परे आहे, एतिरो हेठि हलियो वेंदो आहे जहन्नम जे अंदरि हिकिड़े कलमे जे करे। साहबा चयोसीं मदीने हिकिड़ी अंदरि औरत आहे, वॾी नेकोकार आहे, फर्ज़ नमाज़ जा तहज्जुद पढ़ंदी आहे, ज़कात या सदकात बि ॾींदी आहे, रमज़ान जा रोज़ा नफ़ली रोज़ा बि रखंदी आहे, गैर अन्हा तौज़ी जीरानहा बिलिसानिहा, पर हिकिड़ो कमु कंदी आहे, पाड़ेसिरनि खे ज़बान सां ईज़ाईंदी आहे। पाण सगुरनि छा फरमायो, हे या फिन्नार, इहा औरत जहन्नम जे अंदरि आहे। वरी साहब अर्ज़ कयो अल्लाह जा रसूल, मदीने जे अंदरि हिकिड़ी औरत ॿी बि फर्ज़ नमाज़ पढ़ंदी आहे, नवाफ़िल इतिरादा कोन कंदी आहे, रमज़ान जा रोज़ा रखंदी आहे, ज़कात मथस फर्ज़ आहे उहा ॾींदी आहे, पर पाड़ेसिरनि खे ज़बान सां कोन थी ईज़ाए। पाण पंहिंजा हे या फिल जन्नत, इहा औरत जन्नत में आहे। ॾिसो ज़बान खे कंट्रोल करण जे करे जॾहिं दिल में अल्लाह जो ख़ौफ़ पैदा थी वञे, ज़बान कंट्रोल में अची वेंदी आहे। अॼु पाण ॿिए मुस्लमान भाउ ते इल्ज़ाम ते देर कोन कंदा आहियूं, आदतूं आहिनि, कचहरी हले पई, फलाणो बदकिरदार आहे, ज़ानी आहे, फलाणी औरत नऊज़ बिल्लाह बदकिरदार आहे। कॾहिं असां सोचियोसीं इहो केॾो वॾो गुनाह आहे। जेकॾहिं इस्लामी हुकूमत आहे न हुजे हा, तव्हांखे तलब करे चवे हा 4 गवाह पेश कर, जेका तो ॻाल्हि कई आहे, ऐं जेकॾहिं 4 गवाह पेश न करे सघे ऐं करे सघंदो बि कोन, नतीजो छा निकिरिया, 80 फटका उनजी पुठी ते हया वञनि, 80 फटका। हदीस ॿुधी आहे न, अतदरून मल मुफ़लिस, पाण सुगरनि फरमायो तव्हांखे ख़बर आहे त भींगियो केरु आहे, मुफ़लिस केरु आहे। साहबा जो अल्लाह जे रसूल जे दिल में दीनार न हुजनि, पाण फरमाईंदा न, मुंहिंजी उम्मत मां मुफ़लिस उहो आहे, याती यौमल क़ियामत बिसियामिन व सलातिन व ज़कातिन, रोज़ा हूंदा, नमाज हूंदी, ज़कात हूंदी, वक़द शतम हादा व कज़फ़ हादा वाकल माल हादा व सफ़क दम हादा व ज़रब हादा। 5 शयूं कंहिंखे गाह ॾिनी हूंदाई, कंहिंते बोहतान आयो हूंदाई, कंहिंजो माल खाधो हूंदाई, कंहिंजो रतु वायो हूंदाई, कंहिंखे धकयो हूंदाई, हिन जूं नेकियूं खसे मज़लूम खे ॾिबियूं, हिसाब चुक्तू कोन थींदो, हिसाब चुक्तू न आहे थियो। हाणे छा थींदो, जो मज़लूम जा गुनाह उनजे सिर तां लाइ हिन जे मथे ते रखिया वेंदा, पंहिंजा अमल अॻ में ख़तम ऐं मज़लूम जा गुनाह बि हिन जे सिर ते, सुम्म तोरिया फि नार, उन खां पोइ गेले मलाइक जहन्नम में उछलाईंदा। अल्लाह जो ख़ौफ़ ज़बान ते कंट्रोल असांखे सेखारे, ज़बान ते कंट्रोल। माण्हू लफ़्ज़ कढे थो, सोचे कहिड़ा लफ़्ज़ आहिनि, बोहतान न हुजे, कूड़ न हुजे, कूड़ मज़ाक में बि जाइज़ कोन्हे। अॼु केतिरा मौलवी हज़रात आहिनि, ख़तीब हज़रात, माण्हुनि खे खिलाइण जे लाइ कूड़ ॻाल्हाइनि था,
अल्लाह जे नबी छा जो उन्हनि जे लाइ वैल आहे, तबाही आहे। अल्लज़ी युहद्दिसु बिल हदीस फयक्ज़िबु लियुज़हिक बिल क़ौम वैलुल लहु वैलुल लहु। जेको माण्हू का ॻाल्हि बयानु करे थो पर माण्हुनि खे खिलाइण जे लाइ कूड़ बयानु करे थो, ता त माण्हू खिलनि, कूड़ ठाहे थो, उन माण्हू जे लाइ वैल आहे, हलाकत आहे, हलाकत। अॼु केतिरा ख़तीब वही सोचो, अल्लाह जो ख़ौफ़ दिल में हुजे, छा उहो माण्हू अहिड़ा कूड़ हणंदो? ऐं जॾहिं अल्लाह जो ख़ौफ़ न हूंदो त पैगंबर ते कूड़ हणंदे बि देरि कोन कंदो। यादि रखी छॾियो, अल्लाह जे रसूल ते कूड़ हणणु मामूली कूड़ को ॻाल्हि कोन्हे। मुंहिंजे बारे में, तव्हांजे बारे में को माण्हू कूड़ ॻाल्हाए थो, गुनाह त आहे, पर जेकॾहिं अल्लाह जे रसूल जे बारे में कूड़ बयान करे थो, कूड़ी ॻाल्हि मंसूब करे थो, उनजो ठिकाणो जहन्नम आहे। मन कज़ब अलैया मुतअम्मिदन फलियतबव्वा मक़अदहु मिनन नार। जेको ॼाणी वाणी करे मूं ॾांहुं कूड़ मंसूब करे, उनखे घुर्जे पंहिंजो ठिकाणो जहन्नम खे बनाए। अॼु केतिरियूं हदीसूं मौलवी ठाहियो वेठा आहिनि, लौलाक लम्मा ख़लक़तुल अफ़लाक, पैगंबर तू न हुजी हा त काइनात खे पैदा कोन करियो। किथे हदीस, किथे हदीस आहे? मूंखे ॿुधायो। अल्लाह जे रसूल ते बातान। जेको मुत्तकी हूंदो अहिड़ी ॻाल्हि कंदो? जो हदीस हुजे ई न उनखे मंसूब करे अल्लाह जे रसूल लाइ। अॼु केतिरा माण्हू वेठा आहिनि फेसबुक ते, यूट्यूब ते, जेके अहिड़ियूं कूड़ियूं रिवायतूं ॿुधाइनि पिया ऐं असांजी क़ौम सुभान अल्लाह पई चवे। उहे जमातूं जेके कुलनि ते बिस्तरा खणी हलनि पयूं, कॾहिं उन्हनि जो निसाब त पढ़ो, निसाब त पढ़ो, केतिरा पैगंबर ते कूड़ हया विया आहिनि। अल्लाह ताला आदम अलैहिस्सलाम जी तौबा प्यारे पैगंबर जे वसीले क़बूल कई। छा सही हदीस आहे? मौज़ू रिवायत, घड़ियल रिवायत अल्लाह जे रसूल मंसूब कई पियो वञे। रब जो ख़ौफ़ हुजे हा त प्यारे पैगंबर ते कूड़ हणे हा। ऐं जॾहिं रब जो ख़ौफ़ अची वेंदो दोस्तो, त यादि रखो इंसान जा उज़वा बि अल्लाह जी इताअत में इस्तेमाल थींदा। हीअ हथ आहे न, हिन हथ सां नेकियूं बि करे सघो था, गुनाह बि करे सघो था। नेकियूं थी सघनि थियूं, केतिरियूं नेकियूं कि मुस्लमान भाउ सां ताउन करियो था, माली हथ सां करियो था, नमाज़ जे अंदरि रफ़ुल यदैन करियो था, हथनि सां करियो था, हथ ॿधो सां। ॿिया बि केतिरा ई नेकी जा कम कि मुस्लमान भाउ खे टेक ॾेई, कमज़ोर आहे, तव्हां उनखे पुल पार करायो था, रस्तो पार करायो था। केतिरियूं वॾियूं नेकियूं आहिनि, पर इहो हथ यादि रखी छॾियो नाजाइज़ इस्तेमाल थिए त उनजो गुनाह वॾो आहे। अल्लाह जे नबी फरमाया ला अन युतअन फी रास अहदिकुम बिमिखयतिन मिन हदीदिन खैरुल लहु मिन अन यमस्स इमरातन ला तहिल्लु लहु। अल्लाहु अकबर। हदीस जेकॾहिं को माण्हू गौर सां ॿुधे ऐं पढ़े न, वार कंढारजी वेंदा, वार कंढारजी वेंदा। पाण फरमाइनि था के माण्हू जे मथे में लोह जो किल ठोकियो वञे, इहो बहितर आहे इन ॻाल्हि खां जो कि अहिड़ी औरत खे हथ लाए ग़लति सोच सां जेका उन जे लाइ हलाल कोन्हे। सिर्फ़ु हथ लाए, वही सोचो, गैर औरत खे सिर्फ़ु हथ लाइण बदनियती सां इन खां बहितर आहे उनजे मथे में लोह जो किल ठोकियो वञे। लोह जो किल लॻंदो बचंदो, मौत जो शिकार थी वेंदो न, पर इहा शइ बहितर आहे उन खां जो कि गैर औरत खे ग़लत नियत सां हथ लाए। अल्लाह जो ख़ौफ़ हूंदो इहो कमु कंदो? कॾहिं बि कोन कंदो। बल्कि जॾहिं अल्लाह जो ख़ौफ़ दाख़िल थींदो आहे त इंसान हर अहिड़े कम खां पंहिंजो पाण खे बचाइण जी कोशिशि कंदो आहे जेको हराम हुजे। ॾिसो पाण छोकिरा वेठा आहिनि, मुस्लिम अहमद जी सही तरह सां रिवायत आहे, हिकिड़ो नौजवान हली आयो, उन चयो अल्लाह जे रसूल मूंखे ज़िना जी इजाज़त ॾियो। के माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि इहो कोन सोचींदा आहिनि त आउं कंहिंसां पियो ॻाल्हायां, छा पियो ॻाल्हायां, कहिड़ा लफ़्ज़ मुंहिंजी ज़बान मां निकिरनि पिया, साम्हूं वेठल केरु आहे, इमाम काइनात। साहबा उथिया उनखे धकण जे लाइ,
तो ही मानू अजीब किस्म जो मानू है, प्यारे पैगंबर सामू एडी जुरतमंदी, पर सामू को आम इंसान कोने, रहमतुल लिल आलमीन। इन्नका लअला खुलुकिन अज़ीम, पैगंबर बेशक तो अखलाक दे आला दर्जे ते फाइज है। पान साहबा के वही रहो, नौजवान की जदा वेझो थी, जॾहिं वेझो थियो अल्लाह जे रसूल उनजे ज़मीर ते दस्तक ॾिनी, ज़मीर ते दस्तक। पाण उन खां सुवाल कनि था, 5 रिश्ता ॻणाइनि था, मूंखे ॿुधाए इहो अमल तूं पंहिंजी वालिदा लाइ पसंदि कंदे, पंहिंजी धीअ लाइ पसंदि कंदे, भेण लाइ पसंदि कंदे, पुफी लाइ पसंदि कंदे, मासी लाइ पसंदि कंदे? पुछंदा वञनि, हीउ जा अल्लाह जा रसूल कॾहिं बि न, कॾहिं बि न। पाण फ़न अल्लाह जा बाना, जॾहिं तूं इहा बुराई करी थो त माण्हू बि पसंदि कोन था कनि, उहा औरत बि कंहिंजी भेण आहे, कंहिंजी धीउ आहे, कंहिंजी माउ आहे, कंहिंजी पुफी आहे, कंहिंजी मासी आहे। वही सोचो, पाण मां हर हिकु माण्हू सोचे, अॼु पंहिंजे ज़मीर खे उनजो जाइज़ो वठो। जॾहिं को इंसान ज़िना करणु वञे थो, अल्लाह रहम फरमाए, सोचे उहा कंहिं न कंहिंजी धीअ त आहे न, तूं पंहिंजी धीअ लाइ पसंदि कंदे? उहा कंहिंजी भेण आहे न, तूं पंहिंजी भेण लाइ इहो अमल पसंदि कंदे? माउ लाइ पसंदि कंदे? पुफी या मासी लाइ पसंदि कंदे? नौजवान अल्लाह जा रसूल कॾहिं बि न, पाण उन लाइ दुआ घुरनि था, अल्लाहुम्मा ग़फ़िर ज़ंबहु व तहिर क़ल्बहु वहसिन फ़र्जहु। ऐ अल्लाह, तू नौजवान जा गुनाह माफ़ फरमा। या अल्लाह, तू उनजे दिल खे पाक फरमा। या अल्लाह, इनजे शर्मगाह खे बुराई खां बचा। अल्लाह अकबर। साहबा चवनि था, अल्लाह जे रसूल दुआ घुरी, असां जो असर ॾिठो, उहो नौजवान वरी के गैर औरत ना निगाह खणी कोन ॾियारींदो। ये अल्लाह जो ख़ौफ़ आहे। अल्लाह जो ख़ौफ़ अची वञे, इंसान अकेला ई में गुनाह कोन कंदो आहे। ख़ौफ़ जी वॾी अज़मत इहा आहे, अल्लाह जो ख़ौफ़ जी। ॾिसो न, दुनिया में असीं ॾिसंदा आहियूं माण्हू मौजूद आहिनि, गुनाह कोन कंदासीं, ॾिसी वठंदा, ख़बर पइजी वेंदी, बदनाम थी वेंदुसि, इहे ई आहे न। पर अकेला ई मिलंदी आहे त पोइ जुरतमंद थी वेंदा आहियूं। पर जेकॾहिं अकेला ई मिले, अल्लाह जो ख़ौफ़ तव्हांखे गुनाह खां रोके छॾे, उनजो दर्जो छा आहे? पाण सुगुरा फरमाइनि था, सभु माण्हू अहिड़ा आहिनि जेके अल्लाह जी अर्श जी छांव में हूंदा। उनमें हिकिड़ो नौजवान, रजुलन दातो इमरातुन ज़ातो मनसबिन व जमालिन फ़क़ाल इन्नी अख़ाफ़ुल्लाह। पाण फरमाइनि था, हिकिड़ो नौजवान आहे, उनखे हिकिड़ी औरत दावत ॾिनी बुराई जी, ज़िना जी दावत। वही सोचियो, औरत पाण दावत ॾे ऐं ख़ूबसूरत बि हुजे, वॾे ख़ानदान जी बि हुजे, केतिरा माण्हू माना गुमराह थी वेंदा, लिया केतिरा थड़ी वेंदा। औरत पाण बुराई लाइ सॾे ऐं उहा ख़ूबसूरत बि हुजे ऐं वॾे ख़ानदान जी बि हुजे। अॼु दुनिया में हर माण्हू चाहे थो तक़रीबन ज़ाल मुंहिंजी ख़ूबसूरत हुजे, वॾे ख़ानदान जी हुजे। हिते वॾे ख़ानदान जी औरत, ख़ूबसूरत औरत सॾे थी मूंसां बुराई कर, पर छा थो चवे? इन्नी अख़ाफ़ुल्लाह, अल्लाह खां डिॼां थो। इन ख़ौफ़ जे करे गुनाह कोन थो करे, क़यामत ॾींहुं अल्लाह जी अर्श जी छांव में हो। करे तव्हां सोचियो आहे, यूसुफ अलैहिस्सलाम खे दर्जो अल्लाह नबूवत अता कयो, पर आज़माइशूं आयूं न, आज़माइशूं आयूं या कोन आयूं? उहा औरत जेका अज़ीज़ मिस्र जी घरवारी आहे, कमरो बंदि करे बुराई लाइ सॾे थी, कमरो पाण बंदि करे थी ऐं बुराई ॾांहुं दावत ॾे थी। अल्लाह अकबर। जॾहिं माण्हू अल्लाह जे ख़ौफ़ जे करे गुनाह खां बचे, ही उहो यूसुफ अलैहिस्सलाम आहे जेके खूह में उछलायो वियो हो, पर जॾहिं तक़वा इख्तियार कयाई, अल्लाह मिस्र जे तख़्त ते विया, रब मिस्र जो तख़्त अता कयो। यूसुफ अलैहिस्सलाम उथी भॻो, औरत पोयां कमीज़ खे झलियो, कमीज़ फाटी वई, दरवाज़े ॾांहुं भॼे थो, दरवाज़ो खुलियो, साम्हूं अज़ीज़ मिस्र ऐं औरत जे ख़ानदान में हिकिड़ो माण्हू बीठा आहिनि। अल्लाह अकबर। औरत फौरन पलटो खाधो, अज़ीज़ मिस्र खे चवणु लॻी, जेकॾहिं तुंहिंजे घर वारनि सां को बुराई जो इरादो करे त पोइ इते वॾो नुक़्तो लिखियो मुफ़स्सिरीन किराम त बदकार औरतूं, जुमिरो यादि रखिजो,
बदकार औरत तू जॾहिं ॻाल्हि गिची में पवंदी आहे अव्हां खे फासाईंदे बि देरि कोन कंदी। यादि रखिजो, मतां तूं सम्झी वॾी का सची मोहबत आहे, मोहबत कोन्हे, गुनाह कबीरा। ॾिसो पलटो खाई वई, पंहिंजी जान छॾाइण जे लाइ फौरन बहतान हयाई यूसुफ अलैहिस्सलाम, पर रब मदद करे थो। कॾहिं ईअं न सम्झजो अल्लाह खां डिॼो ऐं अल्लाह तव्हांजी मदद न करे। शाहिद शाहिद मिन अहलिहा, उन औरत खानदान वञा हिकिड़े माण्हू शाहिद ॾिनी। उहो रिवायत का पेश कंदा आहिनि, नंढड़ो ॿारड़ो हो खीर प्याक, इहा ज़ईफ़ रिवायत आहे। उहो बि सोचियो खीर प्याक ॿारड़ो हुजे हा त उनखे दलील पेश करण जी ज़रूरत ई कोन्हे, उनजो ॻाल्हाइण ख़ुदि हुजत आहे। जेको नंढो ॿार आहे खीर प्याक ॻाल्हाए कोन थो, उनजो ॻाल्हाइण ई हुजत आहे। सिर्फ़ु एतिरो चवे हा त यूसुफ अलैहिस्सलाम बेगुनाह आहे, ख़तम। पर जे दलील पेश कयो आहे, इहो वॾी उमिरि जो माण्हू आहे। जे अब्दुल्लाह बिन अब्बास चवे थो रज़ी अल्लाह अन्हु, मुछनि वारो हो, उन छा चयो, जेकॾहिं यूसुफ अलैहिस्सलाम जी कमीस अॻियां खां फाटल आहे त यूसुफ अलैहिस्सलाम इहो कमु थिए कयो, पोयां खां फाटल आहे त तुंहिंजी घरवारी ॾुआरी आहे। कमीस चेक कई वई, पोयां खां फाटल, माना औरत कोशिश कई बुराई जी। यूसुफ अलैहिस्सलाम अल्लाह जो ख़ौफ़ जे करे बुराई कोन कई। रब कहिड़ो दर्जो अता कयो, दुनिया में तरक़ी, नबूवत मिली, पर दुनिया जे अंदरि तख़्त ते वञी वेठो। ये अल्लाह जो ख़ौफ़ आहे। ऐं जॾहिं अल्लाह जो ख़ौफ़ ईंदो आहे, मुंहिंजो जुमिलो यादि रखो, हराम त छा, माण्हू शक वारी शइ बि छॾे ॾींदो आहे। शक वारी, शक आहे त हलाल आहे हराम आहे, माण्हू कोन कंदो आहे। पाण सुगरा फरमाइनि था, दा मा योरीबुक इला मा ला योरीबुक, जेको कम तोखे शक में विझे उनखे छॾे ॾे, कम उहो इख्तियार कर जेको तोखे शक में न विझे। ॾिसो सही बुखारी जी रिवायत आहे, पाण सुगरा फरमाइनि था, अॻिन उम्मतनि में हिकिड़े माण्हू ज़मीन पंहिंजी विकिरो कई, ॿिए माण्हू खे विकिणी ॾिनाई, ॿिए ख़रीद कई, ख़रीद करण वारे हर ॾिनो, ज़मीन बजा सोन जी दैग निकिरी आई। सोन हर दौर जे अंदरि क़ीमती रहियो, यादि रखिजो। अॼु 2 लख खां मथे तोलो आहे, सोन हर दौर जे अंदरि क़ीमती शइ रही आहे। करंसी जेका आहे उनजी का क़ीमत कोन हूंदी आहे, असल क़ीमत सोन जी आहे। सोन जी देग निकिरी आई। अॼु पाण जहिड़ो माण्हू हुजे हा, के मुफ़्ती वटि वञे हा, के आलिम खां पुछे हा, सिधो घर खणी वञे हा, लिकाया, ख़बर बि कंहिंखे न पवे। पर हिन माण्हू जो ॾिसो तक़वा, हली वियो पहिरीं मालिक वटि, चवण लॻो अदा मूं तका ज़मीन ख़रीद कई हुई, हर ॾिनमि ही देग निकिरी आई, इहा देग तुंहिंजी आहे, मुंहिंजी कोन्हे। साम्हूं जेको माण्हू अचे ज़मीन विकिरो कई, उनजो बि ईमान ॾिसो, तक़वा ॾिसो। चवंदो दादा ॻाल्हि ॿुध, मूं तोखे ज़मीन विकिरो करे ॾिनी, हाणे जेकी कुझु हुन जे अंदरि मौजूदु आहे उहो तुंहिंजो आहे। अल्लाह अकबर। शेख मोहम्मद इब्राहिम भट्टी हफ़िज़ुल्लाह हिकिड़ो जुमिलो चवंदो आहे, आउं बि हिनखे दोहराईंदो आहियां। उहो जुमिलो कहिड़ो, उन दौर में जॾहिं मुस्लमान पाण में इख़्तिलाफ़ कनि था के शइ तां, हिकिड़ो चवे थो मुंहिंजी शइ कोन्हे तुंहिंजी आहे, ॿियो चवे थो मुंहिंजी न आहे तुंहिंजी आहे। जी हाणे बि जहिड़ा थियनि था, पर हाणे अल्फाज़ कहिड़ा था निकिरनि त हीअ शइ मुंहिंजी आहे तुंहिंजी कोन्हे। फ़र्क़ु इहो आहे, इहो फ़र्क़ु थियो आहे। हीअ मुंहिंजी आहे तुंहिंजी कोन्हे। उन दौर जे अंदरि छा पियो चयो वञे त मुंहिंजी न आहे तुंहिंजी आहे। मूंखे ॿुधायो केॾो अल्लाह जो ख़ौफ़ आहे। ॿई ॼणा सोन जी देग छॾीनि पिया, हली विया 3 माण्हू वटि। उन चयो था ॻाल्हि ॿुधो, हाणे हीअं करियो, तो तुंहिंजो कहिड़ो औलाद आहे? मुंहिंजो पुटु आहे। तुंहिंजो औलाद? मुंहिंजी न्याणी आहे। हीअं करियो, ॿिन्ही जी शादी करायो ऐं देग उन्हनि जे हवाले करे छॾियो। अल्लाह अकबर। हीअ अल्लाह जो ख़ौफ़ आहे, जो शक वारी शइ अपनाइण लाइ तयारु कोन्हनि, शक वारी शइ। ऐं असीं त हराम पिया खाऊं, हराम पतरो हराम, व्याज। ऐं तव्हांखे ॿुधायां, सरकारी मुलाज़िम आहिनि, उनखे जीपी फंड मिलंदो आहे। 1990 में जॾहिं मूं सर्विस ज्वाइन कई, या अल्लाह जी महिरबानी हुई, केतिरा माण्हुनि जहिड़े उलमा खां पुछंदा ई कोन्हे अल्लाह छा हुकुम ॾिनो, फस्अलू अहल ज़िक्र इन कुंतुम ला तालमून। तव्हांखे इल्म न आहे, अहल इल्म खां सुवाल करियो, जिनखे अल्लाह इल्म ॾिनो आहे। माण्हू खे जॾहिं अल्लाह जो ख़ौफ़ दिलि में आहे त हू यकदम कदम कोन खणंदो,
मूं फौरन फोन कई ज़माने जे अंदरि शेख बदियुद्दीन शाहराश्ती रहमतुल्लाह अलैह खे, शेखुल अरब वल अजम। उन ज़माने मोबाइल कोन हुआ। शाह साहब नौकरी ज्वाइन कई अथनि, मूंखे फॉर्म मिलियो आहे, मथां लिखियल आहे जीपी फंड ते व्याज वठंदे या न, खानो आहे यस और नो, ऐं मथां लिखियल आहे इंटरेस्ट, व्याज। शाह साहब जो पुट हराम आहे, समसूदो व्याज आहे। पोइ मूंखे चयईं हिकिड़ो मिसाल ॾी मुंहिंजी हिमत अफ़ज़ाई जे लाइ, अल्लाह जो मथस लखे रहमत हुजनि। मूंखे चयईं पंहिंजो हिकिड़ो जमाती सिंध सेक्रेटरिएट में मुलाज़िम हो, रिटायर थियो उन 60 वारे ॾहाके में अशरे में। उन ज़माने में उनखे 2.5 लख रुपया व्याज जा मिलिया। उहे 2.5 लख अॼुकल्ह जे दौर में किरोड़नि जे बराबरि। जी घर खणी आयो, शाह साहब मूंखे ॿुधायो रहमुल्लाह, घर रखी उनखे तीली ॾेई छॾी। तीली कॾहिं कॾहिं माण्हू चवंदा आहिनि साईं भला हराम आहे तव्हां न वठो ॿिए खे ॾियो। ईमान छा थो चवे? अल्लाह जे नबी साहब फरमायो तव्हां तेसि ताईं मोमिन न थींदो जेसि ताईं जेका शइ तव्हांखे महबूब आहे पंहिंजे मुस्लमान भाउ जे लाइ पसंदि न कयो। तूं सम्झी पियो पलीत हराम आहे, ॾी पियो भाग, इहो तुंहिंजो ईमान आहे, इहो तुंहिंजो ईमान आहे। तुंहिंजी हलाल जी रोज़ी मां 100 रुपया वञे, जेतिरी रब तोखे तौफ़ीक़ ॾिनी आहे अल्लाह क़बूल कंदो। पर तूं उनखे हराम खाराई पियो, जेके पाण नाजाइज़ थो सम्झी, पाण पंहिंजे घर कोन थो आणी, उनखे तूं ॾी थो। अल्लाह अकबर। शाह साहब मूंखे ॿुधायो, ऐं वियुसि ऑफिस में, मूंसां विचड़ी पियो क्लार्क। ॾिसो नेकी करणु आसान कोन्हे हिन दौर जे अंदरि, गुनाह करणु आसान। उन मुंहिंजी हिमत अफ़ज़ाई कोन कई, हुन क्लार्क मुंहिंजी हिमत अफ़ज़ाई कोन कई। मूंखे डॉक्टर साहब पछताईंदे, मुंहिंजो पछताइण वारा ॿिया था, मुंहिंजो अलहमदुलिल्लाह शऊरी फ़ैसिलो आहे। तॾहिं हुन माण्हू हिकिड़ो जुमिलो मूंखे चयो, अॼु ताईं मूंखे यादि आहे, ऐं उन माण्हू जो ज़िक्र करियां थो। अल्लाह जो मथस लखे रहमत हुजनि, रब्बुल आलमीन जन्नतुल फिरदौस में आला मक़ाम अता फरमाए। डॉक्टर सजण मेमन साहब मूंखे चईंदे हेल्थ डिपार्टमेंट में तव्हां खां अॻु में हिकिड़ो माण्हू आहे जंहिं इहे पैसा छॾिया आहिनि। मुंहिंजो था केरु? जी डॉक्टर सजण मेमन। मूंखे ख़ुशी एॾी थी त मुंहिंजा रब इहो पहिरियों माण्हू ॻाल्हि हदीस। ऐं छो शाह साहब जो दोस्त अॼु केतिरा मौलवी वेठा आहिनि जेके तव्हांखे हर हराम कम, नाजाइज़ कम, व्याज बि तव्हांखे हलाल करे ॾींदा। चवनि पिया फतवा ॾियनि पिया। मूंखे त हैरत आहे, देवबंदी ने हलाल चयो आहे, पर अल्लामा गुलाम रसूल सईदी बरेलवी आलिम उनखे हराम करार ॾिनो। मुस्लिम जी शरह जे अंदरि शेख अब्दुल सलाम बिन मोहम्मद रहमतुल्लाह अलैह जेको इन दौर जो जय्यद अहल हदीस आलिम हो, इंतहाई गयूर आलिम। अकीदो सिखणो आहे शेख जो, त तफ़सीर पढ़ो, बुखारी जी शरह पढ़ो, छा अकीदे जी अल्लाह खे गैरत ॾिनी, छा अकीदे जी गैरत, उनजो पूरो मज़मून आहे त्यो व्याज आहे। ऐं अजीब ॻाल्हि आहे, ॾियण वारो चवे थो व्याज आहे, वठण वारो चवे थो व्याज कोन्हे। यार अजीब ॻाल्हि आहे, ॾियण वारो छा थो चवे? व्याज आहे, वठण वारो छा थो चवे? व्याज कोन्हे। अल्लाह अकबर। कॾहिं कॾहिं असांजा अहिड़ा मौलवी हज़रात उन जूं फ़तवा ॿुधंदो आहियां, सोचींदो आहियां हूं त इल्म जे मक़ाम में तमामु मथे किरनि था, त सिर्फ़ु हेठा हलिया था वञनि। जॾहिं किरनि था त अहिड़ियूं फ़तवाऊं ॾियनि था जेको कुल तस्लीम कोन थो करे। रस्ता कढियो ॾिन, कंहिंजो नालो मां कोन थो वठणु चाहियां, अल्लाह रहम फरमाए। त अल्लाह जो ख़ौफ़ इंसान खे, मुत्तक़ी जॾहिं इंसान बणिबो आहे, शक वारी शइ बि छॾे ॾींदो आहे। हराम त छा, शक वारी शइ। ऐं जॾहिं दोस्तो अल्लाह जो ख़ौफ़ दिलि में दाख़िल थिए न, त इबादत आसान थी वेंदी आहे। मुंहिंजो जुमिलो यादि रखो, इबादत इंसान जे लाइ आसान थी वेंदी आहे, इबादत जो पाबंद थी वेंदो आहे। रब जो ख़ौफ़ हुजे ऐं फजर जी नमाज़ छॾींदो। केतिरा असांजा मुस्लमान भाइर आहिनि फजर जी नमाज़ ई कोन पढ़ी, केतिरा। बल्कि अफ़सोस सां चवणो पए थो, अल्लाह रहम फरमाए, के त असांजा ख़तीब हज़रात बि आहिनि, तक़रीरूं करे रवाना थींदा आहिनि, फजर जमात हूंदा ई कोन्हे। मूंखे ॿुधायो ज़ुल्म कोन्हे? कहिड़ो असरु थींदो, कहिड़ो असरु थींदो क़ौम ते जॾहिं आलिम फजर नमाज़ ते न हुजे। शाह साहब रहमतुल्लाह जो वाक़ियो पाण अखियुनि ॾिठो बयानु कंदो आहियां, पाण बयानु कंदो आहियां। 1993-94 जो दौर आहे, मातली जे शहर में जलसो थियो वियुसि, अल्हम्दुलिल्लाह। राति जो रहियो बि आहियां शाह साहब सां गॾु।
रात जो तक़रीबन 2-2:30 बजे जलसो ख़त्म थियो, शायदि 1 या 1:30 जो टाइम हूंदो। पोइ 4 बजे जॾहिं उथियो आहियां पेशाब करण लाइ, असां शाह साहब रहमुल्लाह तहजुद पढ़े। छा निंड कई हूंदा मूंखे ॿुधाए। ही ईमानी जेका कुवत हुई न उन माण्हू जे अंदरि, ईमानी रूहानी कुवत, इन ई तक़वा परहेज़गारी इबादत तौहीद जे करे। 1:30 बजे सुम्हण वारो माण्हू 4 बजे बीठो आहे तहजुद पढ़े। जेको तहजुद पढ़ंदो सो फजर जी नमाज़ यकीनन पढ़ंदो न, या न? यकीनन फजर जी नमाज़ पढ़ंदो न। अॼु आहे पाण पाबंदी। अल्लाह जो ख़ौफ़ हुजे। अस्सलातु ख़ैरुम मिनन नौम जा लफ़्ज़ ॿुधण खां पोइ तव्हां बिस्तरे ते सुम्हंदो। जॾहिं रब जो ख़ौफ़ पैदा थिए थो त केरु ॾिसंदो कॾहिं तॾहिं बि माण्हू नमाज़ क़ाइमु कंदो आहे। ॾिसो पाण सुगरा फरमाइनि था त अल्लाह पंहिंजे उन बाने ते अजब करे थो। कहिड़ो बानो? जेको बकरियूं चारे पियो, बकरियूं चारींदे जबल जी चोटी ते पहुतो। हाणे हिते केरु आहे? सिर्फ़ु बकरियूं आहिनि, को ॾिसण वारो कोन्हे। हिकिड़ी हस्ती आहे जेका ॾिसे पई, असांजो परवरदिगार ऐं मालिक। ही बकरियूं चारींदे जबल जी चोटी ते पहुतो आहे, नमाज़ जो टाइम थी वियो। ॾिसो जेके दुनिया खे ॾेखारण लाइ पढ़ंदा आहिनि न, जीअं मुनाफ़िक हुआ, उहे फजर जी ऐं इशा जी नमाज़ में कोन हूंदा हुआ। फजर ऐं इशा जी नमाज़ मुनाफ़िक ते गरी आहे। अल्लाह जे नबी फरमायो छो गरी आहे? उनजो हिकिड़ो सबबु इहो आहे त ॾिसण वारा माण्हू कोन हूंदा आहिनि। हू माण्हुनि खे ॾेखारण लाइ नमाज़ पढ़ंदा हुआ न। हाणे फजर ते दुकान बंदि लॻा पिया आहिनि, बाज़ारियूं बंदि आहिनि, केरु ॾिसंदो? इशा ते बि उन ज़माने जे अंदरि माण्हू पंहिंजे घरनि में हूंदा हुआ, केरु ॾिसे उन्हनि खे? ॿिन्ही नमाज़नि खां ग़ाइब हूंदा हुआ। सैयदना अब्दुल्लाह बिन उमर चवे थो, उन दौर जे अंदरि असां जॾहिं के माण्हू खे फजर जी जमात या इशा जी जमात में न ॾिसंदा हुआसीं, लक़द असाना बेज़न, असां उन जे बारे में बदगुमान थी वेंदा हुआसीं। ही मुनाफ़िक थी वियो। छो नमाज़नि ते कोन्हे? हाणे ही माण्हू बकरियूं चारे पियो, मंझंदि जो टाइम थियो, अल्लाहु अकबर, को ॾिसण वारो कोन्हे, सिर्फ़ु बकरियूं मौजूद आहिनि। पाण सुगरा फरमाया युअज़्ज़िनु व युक़ीमुस्सलाह, अज़ान ॾे थो पाण, ऐं तव्हां मुहद्दिसीन नुक़्तो कढियो। ॾिसो उन्हनि ते अल्लाह जो रहमतूं हुजनि, रुगो हदीसूं बयानु कोन कयो अथनि, नुक़्ता बयानु कया आहिनि, इस्तिंबात, फ़िक़ही मसाइल। तूं अकेलो ई के जाइ ते, उते अज़ान का कोन आई आहे, तूं अकेलो फर्ज़ नमाज़ पढ़ी थो, अज़ान तूं ॾेई सघीं थो। हीअ हदीस दलील आहे, हीअ हदीस दलील आहे। हा शहर जे अंदरि अज़ानूं अचनि पियूं, पाण ॿुधूं पिया, पर अहिड़ी जाइ ते जिते अज़ान तो न ॿुधी आहे, न की उते आई आहे, अकेलो आई, अकेलो माण्हू अज़ान बि चई सघे थो, इक़ामत बि चई सघे थो। पाण सुगरा फरमाए अज़ान ॾे थो, व युक़ीमुस्सलात, नमाज़ क़ाइमु करे थो। हाणे इन माण्हू जो दर्जो ॾिसो। आउं चवंदो आहियां इहो दर्जो के वज़ीर आज़म खे कोन पियो मिले, इहो के सदर खे कोन पियो मिले। बकरार वीचारो बकरियूं चारण वारो घणो करे अणपढ़ियल हूंदा हुआ। अल्लाह पंहिंजे मलाइकनि खे सॾे थो, उनज़ुरू इला अब्दी हाज़ा, मुंहिंजा मलाइको हिन बाने ॾांहुं निहारियो, युअज़्ज़िनु व युक़ीमुस्सलात यख़ाफ़ु मिन्नी क़द ग़फ़रतु लिअब्दी व अदख़लतुहुल जन्नह। मुंहिंजे हिन बाने ॾांहुं निहारियो। ही माण्हू अज़ान बि ॾे थो, नमाज़ क़ाइमु करे थो, छो? यख़ाफ़ु मिन्नी, मूंखां डिॼे थो। तव्हां गवाह रहो, मूं जा गुनाह माफ़ करे छॾिया, जन्नत में दाख़िला ॾेई छॾियो, जन्नत में दाख़िल करे छॾियो। हिकिड़ो बकरा छाजे करे नमाज़ पढ़े अकेलाई में? अल्लाह खां डिॼे थो, अल्लाह खां डिॼे थो, इन जे करे। अल्लाह अकबर, अल्लाह जो ख़ौफ़ उहो आहे। इमाम इब्न क़य्यिम रहमतुल्लाह अलैह हिकु जॻह ते लिखियो आहे मदारिज सालिकीन जे अंदरि त अल्लाह जो ख़ौफ़ जेको आहे, अल्लाह मां उमीदूं रखणु, उनजो मिसाल हिकिड़े पखी वांगुरु आहे। इमाम साहिबु चवे थो पखी आहे न, उनजो मथो हूंदो आहे, 2 खंभ हूंदा आहिनि। इमाम साहिबु चवे थो पखी जो मथो, जेको दिलि जेका इंसान जी पखी वांगुरु हूंदी आहे, जी पखी जो मथो बि हूंदो आहे, 2 खंभ हूंदा आहिनि। इमाम साहिबु चवे थो हू जेको मथो आहे उनजो मिसाल ईअं आहे जी अल्लाह जी मोहबत दिलि जे अंदरि हुजे। अल्लाह जी मोहबत जेका दिलि जे अंदरि हूंदी आहे न, बाने जे इंतिहा जी मोहबत हूंदी आहे। पखी जो तव्हां मथो कपे छॾियो, पखी मरी वेंदो। अल्लाह जी मोहबत दिलि मां वई, इंसान ख़तम थी वेंदो, ईमान कोन रहंदो। ऐं चए थो खंभ जेके आहिनि, हिकिड़ो खंभ अल्लाह जे ख़ौफ़ जो आहे, ॿियो खंभ छाजो आहे? अल्लाह मां उमीद जो आहे। इहे 2 खंभ जेके आहिनि तव्हां कपे छॾियो, पोइ छा थींदो? इमाम साहिबु लिखे थो पखी के शिकारी या बाज़ जो शिकार थी वेंदो।
जॾहिं तुंहिंजे दिलि मां अल्लाह जो ख़ौफ़ बि निकिरी वञे, जेका रब मां उमीदूं से बि निकिरी वञनि, पोइ छा थींदो? शैतान हमलो कंदो, नफ़्स जो हमलो थींदो। ऐं एॾो अज़ीम जुमिलो लिखियो आहे, अल्लाह जो मथस रखे रहमत हुजनि, या असांजा असलाफ अल्लाह केॾी उन्हनि खे दीन जी सम्झ ॾिनी हुई। चए थो जेसि ताईं माण्हू, असांजा असलाफ चवंदा हुआ, जेसि ताईं सिहतमंद आहे, तंदुरुस्ती आहे, अल्लाह जो ख़ौफ़ ग़ालिब हुजे, ज़्यादा हुजे उम्मीद जे मुक़ाबले में। पर जॾहिं मरण जो टाइम क़रीब थिए त उम्मीद ग़ालिब हुजे ख़ौफ़ जे मुक़ाबले में। नबी साहब फरमायो न, अवां मां को माण्हू जॾहिं मरण जो टाइम अचे अल्लाह मां सुठो गुमान रखे, सुठो गुमान। मरण जो टाइम थिए तो उम्मीद जो पहलू ग़ालिब हुजे, तंदुरुस्ती आहे तो ख़ौफ़ जो पहलू ग़ालिब हुजे। इमाम इब्न क़य्यम रहमतुल्लाह अलैह मदारिज सालिकीन जे अंदर तो दोस्तों ही अल्लाह जो ख़ौफ़ का मामूली शइ कोन्हे, इंतहाई अज़ीम शइ आहे। तव्हां ॾिसो जॾहिं इहो ख़ौफ़ दिलि में दाख़िल थिए थो त इंसान इबादतनि में पाबंद थियो वञे ऐं अल्लाह जी मख़लूक़ जा हक़ अदा करे थो। पाण मख़लूक़ जा हक़ अदा करियूं था, वालिदैन जो हक़, मुस्लमान भाउ जो हक़ आहे। अॼु मुस्लमाननि सां कहिड़ी तादी मुस्लमान करे रहियो, छा हालत करे रहियो आहे, दोखो ऐं फ्रॉड। किथे होटल ते चांहि पियूं था, मुंहिंजी चांहि पिण छॾे ॾिनी आहे, खीर जे अंदरि केमिकल मिलियो पियो। मन गशना फलैस मिन्ना, जेको दोखो ॾे थो असां मज़ाक कोन्हे, अल्लाह जो ख़ौफ़ हुजे हा त मुस्लमान भाउ सां दोखो करे हा। तव्हां ख़बर, ऐं डॉक्टर खे मूंखे ख़बर आहे, इहो केमिकल तव्हांजे आंडे, तव्हांजे जिगर, तव्हांजे गुर्दनि ऐं आंडे ऐं मैदे जे अंदरि कैंसर पैदा करे। पाकिस्तान में कैंसर जी शरह वधी वई आहे, तमामु ख़तरनाक हद ताईं। उन में चांहि जो वॾो किरदारु, वॾो किरदारु आहे। तव्हांजे मैदे खे, आंडनि खे, जरे खे ऐं तव्हांजी बुकिन खे ख़तम करे थो इहो खीर निकिरे। हिन में फॉर्मलिन आहे, जेको मुर्दे खे महफ़ूज़ करण जे लाइ लॻायो वेंदो आहे, फॉर्मलिन। अॼु उहे माण्हू होटलनि वारा फॉर्मलिन खीर में मिलाइनि पिया त खीर ख़राब न थिए, खीर घाटो थी वेंदो, अंदरां तव्हांखे तबाह करे छॾींदो। मूंखे ॿुधायो, मुस्लमान करे दोखो कंदो? अल्लाह जो रसूल मदीने जे अंदरि वञनि था, बाज़ार में दाख़िल थिया आहिनि, हिकिड़ो वापारी अन्न विकिणे पियो, पंहिंजो हथ अंदरि विझनि था, अंदरि आलान महसूस थी। ही छो आलान? अल्लाह जो रसूल बरसात वसी, पाण फरमाईंदा तोखे घुर्ज आहे इन अन्न खे मथां रखी आहे। ख़रीदार खे ख़बर पवे आहे न, अन्न में जेकॾहिं पाणी अची वेंदो दादा वज़न वधी वेंदो। मालूम आहे न, पाणी जंहिं बि शइ में दाख़िल थींदो वज़न खे वधाए छॾींदो आहे। हुन पाणी छो मिलायो? त वज़न वधी वञे अन्न जो। पाण सोगरा फौरन फरमाइनि था, मन गशना फलैस मिन्ना, जेको दोखो ॾे थो असां मज़ाक कोन्हे। अल्लाह जो ख़ौफ़ हुजे हा दोखो ॾे हा? अल्लाह जो ख़ौफ़ हुजे हा? असीं जेको अॼुकल्ह जानवरनि सां हालतूं करियूं अल्लाह जी मख़लूक़ सां, अल्लाह जो ख़ौफ़ हुजे कमु कंदासीं? मूंखे ॿुधायो, ही अपर सिंध जे अंदरि हाणे हिकिड़े ज़ालिम हिकिड़ी जॻी कंहिंजी ॿनी में दाख़िल थी आहे, भेल कई अथसि, उनजा पेर वढिया। मूंखे ॿुधायो, ऐं ॾिसी कोन सघियसि वीडियो, बर्दाश्त मूंखां कोन थी। यादि आहे मुस्लमाननि जी, ही मुस्लमान आहे त ज़ालिम तोखे ख़बर कोन्हे, इन ठगी वेचारी खे कहिड़ी ख़बर थी कंहिंजी ॿनी आहे। ज़ालिम कुकड़नि जो मेल कंदा आहिनि, तव्हां ॾिठो आहे वीचारा कुकड़ विढ़ी विढ़ी पाण में मरी वेंदा आहिनि, अंधा थी वेंदा आहिनि। ही मोमिन आहे, मुस्लमान आहे। मुंहिंजो प्यारो पैगम्बर त उहो अज़ीम पैगम्बर, अल्लाह अकबर। केतिरा पाण नरम दिल, पाण सफ़र में हिकिड़ो साहबी वञे थो, आखेरे में रुगो बचा खणी आयो पखी जा, उहा मां वीचारी मथां उॾामे पई। ऐं चवंदो मां त वीचारी मां हूंदी आहे न, मथां उॾामे पई। मुंहिंजे प्यारे पैगम्बर उन पखी जे दर्द खे महसूस करे, मां जे दर्द खे। पाण फरमायो, मन फजा हाज़िही बिवलदिहा, हिन मां खे कई ज़ायो बचड़े जे करे। पाण खां पुछूं, पाण छा था करियूं? पंहिंजे मुल्क मां तोतो वीचारो ख़तम थी वियो आहे। छो ख़तम थियो आहे? अञा वीचारा बच्चा हूंदा आहिनि, खणी ईंदा आहियूं बाज़ार में, 3-4 हज़ार में पकिड़ी छॾींदा आहियूं। ऐं सिर्फ़ु ॿुधाईंदो आहियां दोस्तनि खे, जॾहिं मां वीचारी आख़िर में ईंदी हूंदी, मूंखे ॿुधाए सदबो हुनखे केतिरो थींदो हूंदो। जानवर खे बि अल्लाह हिस ॾिनी आहे, यादि रखी छॾियो। ख़ुशी ऐं तकलीफ़ महसूस कनि था, हिन पखी जी तकलीफ़ महसूस कई तॾहिं मथां उॾामे पई। अल्लाह जे रसूल दर्द जो महसूस कयो। पाण फरमाइनि था, रुद्दू वलदहा इलैहा, जितां तो बच्चा खया आहिनि उते बच्चा वञी रखी आहे।
मुझे प्यारे पैगंबर या शइ बर्दाश्त कोन गई। असां वटि छा आहे, लाड़ जी हालत में मूं ॾिठी आहे, अवां जी ख़बर कोन्हे। वीचारा पाॾड़ा नंढड़ा अञा हूंदा आहिनि, ज़ालिम खणी न विकिणी विया आहिनि 3-4 ॾींहंनि जा। छो? ॿाकरे गोश्त में होटल वारा हलाईंदा ऐं मेह जो खीर बची पवंदो। मूंखे माण्हुनि ॿुधायो डॉक्टर साहिब राति जो इहा मेह वीचारी दाऊं कंदी आहे, रड़ियूं कंदी आहे पंहिंजे बचे जे करे। अल्लाह अकबर, ज़ालिम तुंहिंजो हाल छा थींदो? तोखे मां खे ईंदा आयो आहे ऐं उहे नंढड़ा जेके फलड़ा हूंदा आहिनि चंद ॾींहंनि में मरी वेंदा आहिनि। किथे मुंहिंजे प्यारे पैगंबर जी तालीम, किथे असांजो किरदारु। पाण घरां निकिता आहिनि, मुस्नद अहमद जी हदीस आहे, उठ बीठो आहे, शाम जो मोटिया आहिनि, साॻी जॻह ते बीठो आहे, न साम्हूं पाणी आहे न अन्न न खाधो आहे। पाण इत्तकुल्लाह फी हाज़िल बहाइम, अल्लाह जा बानो हिन जानवरनि जे मामले में अल्लाह खां डिॼो। जानवरनि जे मामले में ॾिसो सैयदना अल्लाह अकबर अबू दरदा रज़ी अल्लाह अन्हु, उन वटि हिकिड़ो उठो माण्हू ईंदा हुआ, साईं असांखे उठ ॾियो कुझु ॾींहंनि जे लाइ, कुझु टाइम जे लाइ, वज़न खणणो आहे, ॾेई छॾींदो, पर हिकिड़ो शर्त लॻाईंदो त हिन उठ ते इन जी ताक़त खां मथे वज़न न रखिजो। अबू दरदा रज़ी अल्लाह अन्हु चवंदो हो, जॾहिं मौत जो टाइम आयो, शेख अलबानी सैया जे पहिरें जल्द जे अंदरि रिवायत आणे चए थो इस्नादु सहीहुन, जॾहिं मौत जो टाइम आयो, उठ जो नालो दमून, उनखे चवण या दमून ला तो खासिबनी गदन इंद रब्बी फइन्नी लम अकुन अहमिलु अलैक इल्ला मा तुती। ऐं दमून सुभाणे क़यामत ॾींहुं रब वटि मुंहिंजी शिकायत न कजां, मुंहिंजे ख़िलाफ़ झेड़ो न कजां, शिकायत न कजां, मूं कॾहिं तो ते तुंहिंजी ताक़त खां मथे वज़न कोन खयो आहे। ही साहबी आहे। अल्लाह अकबर। सैयदना उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह अन्हु अत-तबक़ातुल कुबरा इब्न साद जे अंदरि सही सन सां रिवायत वेठो आहे, तेसी हिकिड़े हमरा खे ॾिसे त उठ काए अचे पियो, एतिरो मथे वज़न रखियल आहे जो उठ वीचारो हली कोन थो सघे। अल्लाह अकबर, अल्लाह जो लख रहमत हुजनि सैयदना उमर बिन ख़त्ताब ते। हिकिड़े माण्हू खे चई त इन माण्हू खे मुरा वठी आहे, ॿिए खे दुरो खणी आहे, दुरो खणी आहे। अहिड़ा गैरतमंद अॼु हुक्मरान आहिनि किथे, अहिड़ा गैरतमंद हुक्मरान। उनखे सॾे हिकिड़े पासे बिहारे ऐं दुरे सां उन तमामु घणी मार कढे, ज़ालिम तूं उन जानवर ते उनजी ताक़त खां मथे वज़न रखे थो, छा अल्लाह में साह कोन विधो आहे? तक़वा हूंदी, अल्लाह जो ख़ौफ़ हूंदो, अल्लाह जी मख़लूक़ खे बि कोन ईंदो। यादि रखी छॾियो। हू साहबी अबू क़तादा रज़ी अल्लाह अन्हु वुज़ू पियो करे, वुज़ू करे रहियो आहे, तेसि ताईं हिकिड़ी ॿिली खे ॾिसे थो अचे पई, हीउ वुज़ू करे पियो, महसूस करे वियो त ॿिली उञायल आहे। ऐं चवंदो आहियां अॼु पाण जा अफ़ाल अहिड़ा आहिनि, जेकॾहिं वुज़ू करे रहिया हुजूं ऐं को जानवर छा अहिड़ी ॿिली क़रीब अचे, अहिड़ा बदबख़्त सामा आहिनि जे लाइ जूतो न हणंदा, हणंदा धकु न हणंदा, वेझो अचणु कोन ॾींदा। हालांकि जानवर आहे, पाणी पीअण जे लाइ चइबो माना उञायल आहे, पर हिते साहबी आहिनि अबू क़तादा रज़ी अल्लाह अन्हु। हुन जॾहिं ॿिली खे ॾिठो तॾहिं छा कयईं त पंहिंजो बर्तन पासीरो करे थो, ॿिली आई पाणी पी ढो करे तंहिंखां पोइ रवानी थी, साम्हूं नोह बीठी आहे, उहा हैरत मां ॾियारे पई त मुंहिंजो सोरो छा पियो करे, ॿिली खे पाणी पियारे, वरी उनजे ओभारे मञा वुज़ू बि करे पियो, पाणी बि पियारे थो, उन ओभारे मञा वरी वुज़ू बि करे पियो। तॾहिं चई धीअ हैरत न कर, मूं अल्लाह जे रसूल खां ॿुधो इन्नहा मिन तवाफ़ीन अव तवाफ़ात अलैकुम इन्नहा लैसत बिनजस औ कमा क़ाल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। दी मूं अल्लाह जे रसूल खां ॿुधो आहे त ॿिली नापाक कोन्हे, उन्हनि जानवरनि मज़ा आहे जेके सॼो ॾींहुं तव्हांजे घरनि में घुमनि फिरनि पिया। इन मां हिकिड़ो ॿियो फ़िक़ही नुक़्तो बि साबित थियो त हर जेको सो माना हराम शइ नापाक कोन हूंदी आहे, हर हराम शइ नापाक कोन हूंदी आहे। ॿिली पाण खाई कोन था सघूं, हराम आहे न, पर नापाक कोन्हे, पाक आहे। तंहिंजे करे सैयदना अबू हुरैरा रज़ी अल्लाह अन्हु ॿिली हिकिड़ी पाली हुई जेका वटि सूंदी हुई, पाक आहे, यादि रखी छॾियो। ही साहबा खे तालीम किथां मिली, अल्लाह जो ख़ौफ़ किथां मिलियो? प्यारे पैगंबर जी सीरत वॼा अल्लाह जो ख़ौफ़ दिलि जे अंदरि हो त अल्लाह जी मख़लूक़ ते रहम करणो आहे। पाण सुगड़ा फरमाया विया आहिनि इरहम मन फिल अर्ज़ यरहमक मन फिस समा, जेके धरती ते आहिनि उन्हनि ते तूं रहम कर, जेको आसमान में आहे उहो तो ते रहम कंदो।
अॼु आयो आहे शइ पाण वटि। अल्लाह जो ख़ौफ़ हूंदो दोस्तो। आख़िरी नुक़्तो ॿुधायां पियो, कलाक थी चुको, त इंसान पंहिंजे वालिदैन सां बि सुहिणो सलूक कंदो। वालिदैन जो हक़ त ख़बर आहे, क़ुर में केतिरनि जायुनि ते अल्लाह पंहिंजी तौहीद सां गॾु वालिदैन जो हक़ बयानु कयो आहे। केतिरनि जायुनि ते वक़ज़ा रब्बुक अल्ला ताबुदू इल्ला इय्याहु व बिल वालिदैन ihसाना। मुफ़स्सिरीन किराम ने हिकिड़ो नुक़्तो लिखियो आहे, अल्लाह ताला जो इहो जेको माना क़ुर में पंहिंजी तौहीद सां गॾु वालिदैन जो हक़ जो बयानु कयो अथसि। छो? उहे चवंदा इन जे करे जो अल्लाह असांजो ख़ालिक़ आहे, असांजो मालिक आहे, उन असांखे ख़ल्क़ दुनिया में मोकिलियो आहे, पर ज़ाहिरी तौर ते असां दुनिया में आया आहियूं माउ पीउ जे करे। ज़ाहिरी तौर ते तंहिंजे करे अल्लाह पंहिंजी तौहीद खां पोइ माउ पीउ सां सुहिणे सलूक जो हुकुम ॾिनो आहे। अॼु उन माउ पीउ जी इज़त आहे, ख़ुसूसन उहे छोकिरियूं जेके घरां भॼनि थियूं। ॾाढो ॾुख थींदो आहे जॾहिं उहे ज़ालिम पहुचंदियूं आहिनि कोर्ट जे अंदरि या किथे प्रेस क्लब जे अंदरि, पहिरीं हमिलो कंदियूं आहिनि पंहिंजे पीउ ते। बाबा मुंहिंजो विकिरो पे कयो, पोड़े सां शादी पे कराई, जान में जान ख़तरो आहे। ज़ुल्म कोन्हे? कॾहिं माण्हू दिलि ते हथ रखी फ़ैसिलो करे इहो पीउ वीचारो हाणे कंध खणी बाज़ार में हली सघंदो, मुआशिरे में हली सघंदो? मां वीचारी घरां निकिरण जे लाइक़ु रहंदी? ज़ालिम तो पंहिंजे चंद ॾींहंनि जे ऐश जे करे पंहिंजे पीउ ऐं माउ जी ज़िंदगी खे तो तबाह करे छॾियो। मूंखे अहिड़ा केस यादि आहिनि ज़ाती तौर ते। यकीन ॼाणो, छोकिरी घरां वई, माउ पीउ वीचारा कुझु महीननि जे अंदरि हार्ट अटैक में गुज़ारे विया। हार्ट अटैक जे अंदरि आऊं सुञाणा थो, सदमो बर्दाश्त कंदो पीउ। ऐं जेके औरतूं इहे कम कनि थियूं, यादि रखी छॾियो कॾहिं दुनिया में ख़ुशि कोन रहे। मां जी बददुआ, पीउ जी बददुआ हिननि सां गॾु हूंदी। जिन खे पंहिंजो सम्झनि पियो न ख़ैर खां, चंद महीननि खां पोइ पुछंदो टके जी अहमियत जे घर जे अंदरि कोन हूंदी। अहिड़ा वाक़िया मूंखे मालूम आहिनि जिते नौकरियाणी वांगुरु इहे छोकिरियूं ज़िंदगी गुज़ारीनि पियूं। नौकरियाणी पंहिंजे मुआशिरे में न, जॾहिं न्याणी खे तकलीफ़ पइजंदी आहे साउरनि में, केरु पइजंदो आहे धीअ जे लाइ दिफ़ा जे लाइ? पीउ पइजंदो आहे वीचारो, भाइर पइजंदा आहिनि ऐं वेड़ बि कंदा आहिनि। पर जॾहिं तूं पंहिंजे पीउ खे बि छॾे ॾिनो, भाइरनि खे बि छॾे ॾिनो, अल्लाह जी बानी वई सोच, हाणे धारियुनि जे अंदरि जॾहिं तोखे तकलीफ़ आई, केरु तुंहिंजो दिफ़ा कंदो? केरु तुंहिंजे पारां ॻाल्हाईंदो? पोइ नौकरियाणी वांगुरु ज़िंदगी गुज़ारे मरी वेंदियूं आहिनि। छाजे करे? उन्हनि माउ पीउ जी नाफ़रमानी कई, उन्हनि खे रंजायो। तंहिं करे दोस्तो, अल्लाह जो ख़ौफ़ जेको आहे, ईअं चइजे मोमिन जो क़ीमती मता आहे। अल्लाह खां असीं इहा ई दुआ घुरूं, मुंहिंजा रब जेसि ताईं दुनिया में ज़िंदा आहियूं असांखे पंहिंजो ख़ौफ़ अता फ़रमा। ऐं असांखे इहो ख़ौफ़ एॾी अज़ीम शइ आहे, गुनाहनि खां बचाए थो, नेकी ते आमादा करे थो। मोमिननि जो क़ीमती मता आहे। मुंहिंजा रब असांजे दिलनि में ग़ैर जो ख़ौफ़ दूर फ़रमा। असांजे दिलि जे अंदरि तूं पंहिंजो ख़ौफ़ दाख़िल फ़रमा। असांखे इन ई हालत में ज़िंदा रख, इन ते असांजो मौत अचे। अॼो कोई प्रोग्राम जिन दोस्तनि कयो आहे, असांजो इंतिहाई प्यारो दोस्त साईं हिकिड़ो शफ़क़त हुसैन साहिबु ऐं ॿियो दोस्त साईं अब्दुल फताह साहिबु, अलाह ताला जज़ाए ख़ैर अता फ़रमाए। ऐं आउं इंतिहाई शुक्रगुज़ार आहियां असांजे मोहतरम दोस्त साईं शबीर अहमद जमाली साहिबु जो हफ़िज़ुल्लाह जो। पाण क़ुर्बानी ॾींदा आहिनि, आख़िर में तक़रीर कंदा आहिनि, असांखे मौक़ो ॾींदा आहिनि। मल्लम यशकुर नास लम यशकुर अल्लाह, जेको माण्हुनि जो शुक्र अदा नथो करे सो रब जो बि शुक्र अदा कोन कंदो। इहा बि साईं जी महिरबानी आहे जो असांखे टाइम ॾियनि था ऐं पाण आख़िरी जेका तक़रीर कनि था। अलाह ताला संदन इल्म में अमल में इज़ाफ़ो फ़रमाए ऐं रब्बुल आलमीन असांखे दीन ते इस्तक़ामत ॾे। असांजो मौत अलाह तौहीद सुन्नत ते फ़रमाए। वाख़िरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।